इबादत था। चैन शयुन जो ॾिसण इबादत आहे। चैन शयुन जो काबे के रुगे ॾिसे, जो कुछ भी न करे रुगे ॾिसे वेठो ते मुंहिंजे रब जो घर आहे। ॾिसण इबादत आहे। अबे अमड़ जे चेहरे के ॾिसण इबादत आहे। मुर्शिद जे चेहरे के ॾिसण इबादत आहे। कुरान मजीद के खोले ॾिसण बि इबादत आहे। पढ़े त वॾी सआदत आहे, पर रुगे ॾिसे बि इबादत आहे। ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह फरमाए, जंहिंजी नज़र कमज़ोर हुजे सुबुह जो सवेल उथी कलामुल्लाह खोले उनजी वेही ज़ियारत करे, 2-4 ॾींहं 5 ॾींहं हफ़्तो महीनो करे उनजी नज़र चिट्टी थी वेंदी, दवा ऐं डप बुढ़े खां सवा।